सच्ची गाल तो रोई पे डाढूं भाकुर साईं इब्राहिम गज़ी पोदी साईं इब्राहिम मामा के दिसा मामा जो कदर न कयो अम्मा जो ख्याल न कयो खुदा जी ज़ात जो कसम अबू अम्मा जने हलिया था वञनि पोइ तो पतो पए त केॾी हैसियत आहे माहिरे बलोचिस्तान वियुमि जलसे अबे मां जे मौज़ूअ ते ॻाल्हाए हिकिड़ो नौजवान रोए वाइज़ पूरो कयो नौजवान अची मूंखे भाकुर पातो ढुनखरनि में शुरू थी वियो मां वरी परचायां ज़ारो कदार रखनि मूं पाणी वहेस जो मां जो यार छो थो रहीं के साईं 5 मिंट तव्हांजा खपनि मां जो 5 मिंटनि खां 10 मिंट थो ॾियां छा ॻाल्हि आहे ॿुधाए त सयूं के साईं मुंहिंजी अम्मा ज़िंदा हुई मूंखे अम्मा जो क़दुरु न हो मां अकेलो मां जो रात जो देर सां 1 बजे 2 बजे वञा दरवाज़ो खड़काया अम्मा जी करे दरवाज़ो खोले अम्मा चवे ओ अब्बा रात जो एॾी देर न कंदो कर अब्बा बदमिनी थी वई आहे अब्बा माण्हू अंधा थी विया आहिनि अब्बा रात जो साजरी न कर मूंखे चवे अब्बा दे हाल वाल पानी खाधी थी अब्बा दे हाल वाल पानी पीतो थी अब्बा दे हाल वाल खीर पीआराई मूंखे वरी कावड़ जे मां चवां मां तूं छो जागदी आहीं तूं सुम्ही पवंदी कर अम्मा रोई करे चवे अब्बा हिन दिलि खे केरु सुञाए हीअ दिलि सुम्ही न हीअ इंतज़ार में हूंदी आहे जेसिताईं तोखे न ॾिसां तेसिताईं दिलि खे आराम न ईंदो आहे पई दुआऊं घुरंदी आहियां मुंहिंजा अल्लाह मुझे बचड़े जी हिफाज़त कजा और मुझे अल्लाह मुझे बचड़े जी हिफाज़त कजा और मुझे अल्लाह मुझे बचड़े जी हिफाज़त कजा पई रोईंदिया पई दुआऊं घुरंदिया वरी मां कावड़ में चवां मां मूंखे तुंहिंजी दुआनि जी ज़रूरत ई न आहे ॿीहर तूं सुम्ही पवंदी कर अम्मा चवे भाउ मां छा कयां मूंखे निंड न ईंदी आहे मां वरी कावड़ में हलियो वञा वञी सुम्ही पवां वरी अम्मा सुबुह सां अचे अब्बा नाश्तो कयूं वञा अब्बा रात जो साजरी मोटजा वरी मां सां कावड़ कयां मां तूं त मुंहिंजो मथो ई खाई वई आहे मां को नंढड़ो ॿार त न आहियां मां वॾो थी आहियां मूंखे तंग न कर वरी कावड़ में हलियो वञा मां वीचारियूं निमाणियूं अखियूं करे मुंहिंजे निहारे आख़िर मां वीचारी कमरे में वेठी हूंदी मूंखे केतिरा ई दफ़ा सॾ कंदी ॿाहिरि ॾेता मूंसां 2-3 मिंट वेठियूं पर मां अम्मा सां विहण जे लाइ तयारु न हुउमि अम्मा सां कचहरी करण लाइ तयारु न हुउमि हाणे साईं 2-3 ॾियारा थिया अम्मा दुनिया जो जान छॾे वई आहे हाणे थी ख़बर पए त मां केॾे क़दर वारी केॾी हैसियत वारी केॾे मान वारी अम्मा जो मां ख्याल न करे सघियुमि हाणे मां वञा थो घर मूंखे ख़ाली थो नज़र अचे वञा थो अम्मा जे कमरे में रोआं थो अम्मा कीअं अकेले कमरे में ज़िंदगी गुज़ारे वई कीअं सॾ कंदी कीअं मूंखे इशारा कंदी कीअं मूंखे आवाज़ लॻाईंदी पर मां अम्मा ॾे अचण लाइ तयारु न हुउमि हाणे रात जो देर सां घर नथो वञा छो त दरवाज़ो खड़कायां थो को दरवाज़ो खोलण वारो न आहे रात जो देर सां 1-2 बजे को दुआ ॾियण वारो न आहे रात जो देर सां को मानी पुछण वारो न आहे को भाॼी पुछण वारो न आहे को खीर ऐं पाणी पुछण वारो न आहे हाणे त रोआं थो चवां थो काश अम्मा जो क़दुरु कयां अम्मा जो ख्याल कयां हारे वञा थो अम्मा जी क़बर खे भाकुर थो पायां चुमियो थो ॾियां अम्मा जी क़बर खे चवां थो काश अम्मा ज़िंदा थी उठे अम्मा वापसि थी अचे अम्मा जी ख़िदमत कयां अम्मा जो ख्याल कयां हाणे सजनों इब्राहिम को वज़ीफ़ो ॾे त अम्मा खे निंड में ख़्वाब में ॾिसां अम्मा जो दीदार कयां अम्मा खां माफ़ी वठां त को दिलि जो ॿार लहे बाक़ी रोई मां सफ़ा परेशान थी आहियां मूंखे को रस्तो नज़र नथो अचे दुआऊं थो घुरां अल्लाह मूंखे माफ़ कर ओ अल्लाह मुंहिंजे रहम कर मां जो क़दुरु न कयो हाणे थी ख़बर पए त मां केॾी वॾे शान ऐं मान वारी हैसियत वारी साईं इब्राहिम नौजवाननि खे चयो अम्मा जो क़दुरु करणु अम्मा जॾहिं वई हलनि त पोइ ख़बर पवंदनि पोइ पतो पवंदो अम्मा केॾी हैसियत वारी वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihsana अञा वरी आवाज़
सची ॻाल्हि त रोई पियो ॾाढियूं भाकुर साईं इब्राहिम वज़ीफ़ो ॾे साईं इब्राहिम मामा खे ॾिसां मामा जो क़दुरु न कयो अम्मा जो ख़्यालु न कयो ख़ुदा जी ज़ात जो कसम अबू अम्मा जॾहिं हलिया था वञनि पोइ थो पतो पए त केॾी हैसियत आहे अॼु इरादो कयो जो अबे जी ख़िदमत कंदासीं अॼु इरादो कयो जो अम्मा जी ख़िदमत कंदासीं अॼु इरादो कयो जो रब खे राज़ी कंदासीं अॼु इरादो कयो जो निमाज़नि जी पाबंदी कंदासीं कहिड़ा कहिड़ा निमाज़ पढ़ंदो हथ मथे खणो त मां ॾिसां सभु मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मां मिंथ करण आयो त मां मेहर करण आयो त मां महिरबानी करे नेक थियो निमाज़ी थियो दीनदार थियो